खैरपुर में खबर ॾींदा खैरपुर के दादशाह कॉलोनी के रहवासी जावेद हुसैन मोरे जो पंहिंजे सोटन ऐं भाइटनि मोहम्मद हसन आबिद अली उज़ैर अब्बास ऐं ॿियनि गॾिजी मोरे जा हाउस खैरपुर में पुरहजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खैरपुर के मशहूर ताजिर ऐं अंजुमन ताजरा खैरपुर के सदर लाला अब्दुल गफ़ार शेख खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जावेद हुसैन मोरे जो मां खैरपुर में पंहिंजो बिज़नेस कंदो आहियां, कारोबार आहे मुंहिंजो खैरपुर में सैनिटरी सिरामिक्स जो ऐं बिल्डिंग मटीरियल जो। उन खां सवाइ मां पाण PhD डॉक्टर आहियां ऐं कुझु अर्सो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में मां एज़ अ लेक्चरर कमु बि कयो आहे। उन खां पहिरियों मां 2 साल वर्चुअल यूनिवर्सिटी में एज़ अ लेक्चरर कमु कयो इस्लामाबाद में। सही हिन महिल तव्हांखे घुराइण जो मक़सदु इहो आहे त असांजी प्रॉपर्टी आहे फुलबाग शहर खैरपुर में फुलबाग सिटी अस्पताल रोड में 2080 फुट जंहिं ते कब्ज़ो थी चुको आहे। उहो कब्ज़ो खैरपुर जे हिकिड़े बासर शख़्सियत लाला अब्दुल गफ़ार शेख अलमरूफ़ लाला अब्दुल गफ़ार उन उहो कब्ज़ो कयो आहे। ऐं उन कब्ज़े करण खां पोइ उन खां जॾहिं असां उन मां कंहिं ॻाल्हि ॿोल लाइ वञूं था पिया त असांखे उन्हनि थ्रेट कयो आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, असांखे सख़्तु उनजे कॉन्सिक्वेंसिस जी उनजी सख़्तु नतीजनि जी धमकी ॾिनी पई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।